बुखारी शरीफ जी हदीस अन सईद अल खुदरी रदियल्लाहु अन्हु قال قال رسول الله صلى الله عليه وسلم ما مجادلة أحدكم في الحق يكون له في الدنيا بأشد مجادلة من المؤمنين لربهم في إخوانهم الذين قالوا يقولون ربنا إخواننا كانوا يصلون معنا ويصومون معنا ويحجون معنا فأدخلتهم النار قال فيقول ذهبوا अते अबू सईद खुद यबा हदीस तवील आपन दोस्त मौजू घणो वधी लोगो नुक्तो तक अर्ज तो कया अते सईद खुद फरमाए तो मौबन फरमायो सहाबा के सहाबियो दुनिया में तमा जो को हक व्यवहार को खाई वने तहां जो त पंजे हक जे ला भणदा आयो या कोन भणदा अब भणदा हो असा वाली वेर जो अल्लाह खैर करे भाव भाव जो दुश्मन पीउ पुत्र के मिल्कियत जे करे तो मारे तो पुत्र पीउ के तो रात जो कोहे मिल्कियत जे कुराड़ी अमड़ के घर मां कढी धिका था जन चंद डोकड़न जे करे अबा या इते रहजी वेंदी हलंदो इंसान अकेलो पंहिंजे कब्र में सब शयूं इते रहजी वेंदियूं पर या समझ खुदा करे त जिंदगी में हयाती में अचे मरण खां पो त हर को दाहू कंदो बेटा ये फरमाए दाहू कंदो छा चवंदो और मैं तो खाए खाए हारी हुयास मुझो कलर में बिज करियो वट वयम निकरी खरब कारियास जनी कर मुयास से कांदी के चना हलिया जाबू मुँह फेरिए साबू मथा सजने लिंग ढक्याऊं धूड़ में उभे डिठासू नींग दुनिया में नू थी लोच लतीफ चे मैं तो कदे गारो घोट कदे घमड़ मुकामन में वारी संदे संध्यो कोट अडे अडी दे के तरो दुनिया तम गुजर थई अले चाहयाती करी जे की अज कर मता थई ममाती अबा अल्लाह करे तसा के दुनिया में रब जी जात जो खौफ थे जेके सदाइन तासीस ने असांजा मुरीद हूं आयो बंदो को खणी बेन जे घर में घरन ओए मुरीद कोनन बाबा याद रखो मुझे मुस्तफा करीम जो पैगाम मोहब्बत जो पैगाम माफ कर दर गुजर कण मुस्तफा करीम जो शेवो या आका जी रहमत अल्लाह करे तसा के समझे छा थींदो मारण वारो भी जहन्नमी मरण वारो भी जहन्नमी मुझे आका फरमायो वक्त इंदो जो कातिल मक्तूल बई जहन्नमी साहबाज के रसूल मक्तूल जहन्नमी के पाण फरमायो ओहो बो इनी जाताड़ में हो त मां मारिया पो जो पेरी मरी पियो नियत बिनी जी सागी ही बई जहन्नम में विंदा अल्लाह असा के तकरारन खां ठगन खां महफूज फरमाए दुनिया कारण दीन विलाए विला थिया दुनिया कारण एक बे जी जान वठन अल्लाह शल पनाह में रखे सही सिधी गुमराही आ कुफ्र जो मौत अल्लाह इन मौत खां पनाह मता फरमाए झगड़ा कंदा पाण फरमाए सहाबा खां पुछो हाओ सही मैं बुधो बेअशद मुजादलतम मिनल मुमिनीन लिरब्बिहिम फी इख्वानिहिम अल्लदीना उदखिलुन नार पर क़यामत जे हाणे अल्लाह जा वली तमा जे दुनियावी झगड़े खां कई गुना सख्त तकाजा झगड़ो पंजे रब सां क़यामत जे हारे कंदा साहबास किसी अल्लाह जा वली वरी क़यामत जो लिहाड़ो वरी रब सां झगड़ो कंदा सो सख्त पर फरमाए हाओ
या रसूल छाते झगड़ो कंदा केड़ी तकाजा हुंदी मुझे मोबाइल फरमाए चवंदा मुंजा मौला यक़ूलून रब्बना इख़वानुना कानू युसल्लून मअना व यसूमून मअना व यहुज्जून मअना फअदखलतहुमुन नार। ए मौलाए करीम असां जा ओए भाइर असां जा ओए साथी असां जा ओए सोबती जेके असां सां गॾु असांजे खानकाहुनि ते अची असां सां गॾु निमाज़ूं पढ़ंदा हुआ असां सां गॾु रोज़ा रखंदा हुआ असां सां गॾु उमरा कंदा हुआ नेकिन जा कम कंदा हुआ असां जी सोबत में संगत में ईंदा हुआ। ए रब्बे करीम उन गुनाह कया होंदा तो उनके जहन्नम में वेंदो आहे असां खे तो चई त जन्नत में वञ तो उनके जहन्नम में वेंदो आहे जेके असां सां गॾु निमाज़ूं पढ़ंदा हुआ। मौला जेसीं ताईं उनके असां सां साण न कंदे असां बि जन्नत में पेर कोन पाईंदासीं। समझो था मुझे आका काल आका फरमाए फयकूल ज़हबू रब फरमाइंदो वञो जिन जे नाले चओ था उनके सुञाणो था मौला सुञाणो था तॾहिं त चओ था सुञाणो था फयअरिफूनहुम बिसुवरिहिम ईंदा अची उनके शक्ल का सुञाणंदा अल्लाह जे हुक्म सां उन सुञातन के जहन्नम मां कढी बहर ईंदा यक़ूलून चवंदा रब्बना ए असांजा पालनहार क़द अखरजना मन अमरतना उनके असां कढी आया हूं जिनके जहन्नम में असां ॾिठो हुयो सुञातो हुयो तुंहिंजे इज़्ने शफ़ाअत सां उनके जहन्नम मां कढी आया हूं जेके असां सां गॾु निमाज़ पढ़ंदा हुआ असां सां गॾु अक़ीदत रखंदा हुआ मोहब्बत रखंदा हुआ इरादत कंदा हुआ। रब फरमाइंदो राज़ी आहियो मौला राज़ी आहियो रब फरमाए मां तव्हां जे सदके गुनाहगारनि खे बि माफ़ कयो आहे वञो जन्नत में वठी वञो। हाणे ॿुधाए त अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते वञी निमाज़ पढ़ण जो फ़ाइदो आहे या न? क़यामत जे ॾिहाड़े गवाही ॾींदा तू बि दावा दायर करण जहिड़ो थी वेंदे मौला गुनहगार सही रूसिया बदकार सही पर तुंहिंजे वलीअ जे दरवाज़े ते पहुतो होसि मां टूटी फूटी इहा निमाज़ उन सां गॾु अदा कई हुई। हे अल्लाह जा वलीअ सुञाणे अॼु मूंखे बि कढ पोइ ॼण साईं उते मदीने वारे मीर जी शफ़ाअत जो हक़ वठी तोखे मूंखे बि जहन्नम मां कढी पाण सां गॾ में वठी वेंदो। असां जो त अक़ीदो आहे चओ सुभान अल्लाह ऐं इहो अक़ीदो असां खे क़ुरान बि सेखारे थो वसीक़ल लज़ीना तक़ू रब्बहुम अल्लाह तो फरमाए त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजा परहेज़गार बाना पंहिंजे जमात सां जथन सां गॾु जन्नत में दाख़िल थींदा मदीने वारे मीर जी शफ़ाअत थींदी उहे अल्लाह जे हुज़ूर में अर्ज़ करे तोखे मूंखे वठी वेंदा। इन करे पाण बि अॻु भरा हली उते थियूं त सुभाणे दावा दायर थी सघे। ऐं मां चवंदो आहियां नाहे कंडियारो तो परे को अली सगन सा भेट करे को नाहे कंडिया ताहरियत मथे खणी चो नाहे कंडियारो पंध परे को अली सगन सा भेट करे को पजीवी दई सबो सामो खबर आगे सारी दुनिया में पगरियों न बरवयो सुगुणो सजणो सही पीर मिली। अब सभई अल्लाह जा वली खैर ख़्वाह हूंदा आहिनि पर मुंहिंजो सजण त हो ई सजण अल्लाह जे हबीब निशानी बुधाई खुदा जे वलियन जी निशानी केड़ी है मुस्लिम ऐं बुखारी जी मुत्तफक़ुन हदीस है सैयदना फारूक आजम खा रिवायत मुझे मदीने जे मीर फरमाए तो खुदा जो वली छा के चबो है उन जी निशानी केड़ी है आखिरी गाल दिल खोले करण जी हाकाल सा बुध खुदा तुझे दिल जे अंदर यो नूर दोहर दाखिल करे त तुझा सभई मसला हल थी वेंदा। मुझे मदीने जे मीर फरमाए इन मिन इबादिल्लाह लउनासल माहुम
अंबिया वला शुहदा युग़बितुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामति बिमकानिहिम मिनल्लाह क़ालू या रसूलल्लाह तुख़बिरना मन हुम क़ाल हुम क़ौमुन तहाब्बू बिरूहिल्लाह अला ग़ैरि अरहामिन बैनहुम वला अमवालिन यतआतूनहा फवल्लाहि इन्न वुजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूरिन ला यखाफून इज़ा खाफन नास वला यहज़नून इज़ा हज़िनन नास वक़रा हाज़िहिल आया अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। और मैं साहबियो अल्लाह जी उन बरगुज़िरल बारन जे बारे में न बुधाया जेके क़यामत जे ॾेखारे एड़े मक़ाम सां नवाज़ा वेंदा। अल्लाह जी बारगाह में कुल बच्चो उहो मक़ाम ऐं शान मिलंदुन जो उन्हनि जे शान खे ॾिसी नबी शहीद बि रश्क पिया कंदा। या रसूल अल्लाह उन्हनि जो कहिड़ो अमल हूंदो जो उन अमल जे करण खे अल्लाह एॾो मक़ाम ॾिनो हूंदो। पाण फरमायो हुम क़ौमुन तहाब्बू बिरूहिल्लाह अला ग़ैरि अरहामिन बैनहुम अमलन जो यो हूंदो जो खुदा जी मखलूक सां प्यार करण वारा हूंदा। खुदा जी मखलूक सां ॻाल्हायो बा प्यार त असां बि कंदा आहियूं पर पंहिंजे औलाद सां पंहिंजे मिट सां पंहिंजे माइट सां पंहिंजनि सां। मुंहिंजे आका फरमाए अला ग़ैरि अरहामिन हू रिश्तेदारी जे करे न खुदा जी जुमले मखलूक सां प्यार ईअं कंदा हाजी पंहिंजे बच्चनि सां प्यार कबो आहे। वला अमवालिन यतआतूनहा चईं डोकरनि जे फ़ाइदे जे करे यारी को न हूंदी। दुनिया भी मालो मनफ़त जे करे न तिजारत जे करे न धंधे धाड़ीअ जे करे न अल्लाह जा मखलूबाना खुदा जी मखलूक सां हर लालच छॾे रब जी रज़ा जे लाइ प्यार ऐं मोहब्बत कंदा आहिनि। अब्बास जन साईं प्यार करे थो या न ॻाल्हायो। हिकिड़े फ़कीर के बिहार जे चवंदो त मूंखां वधीक ॿिए कंहिंसां कोन कंदो हूंदो। अल्लाह जे वलीअ जी मोहब्बत जो अंदाज़ इहो हूंदो आहे। इन करे मां चवंदो हा मालिक ऐं मदनीअ जी अता सां पीर मिठा सुणे साईं जी सखा सां रहमत जो बरसियो आका करो आगे सारी दुनिया में पखरियो न बरवयो सुहणो सजणो सई पीर मिली केड़ा गुण गायो हथ मथे खणी चयो केड़ा गुण गायो भलायो था भायो इन दजाली तोरा अंदर आगे सारी दुनिया में पखरियो न बरवयो सुहणो सजणो सई पीर मिली। मां तोखे चैलेंज थो करे वञा जहिड़ी सीरत तहिड़ी सूरत इल्म अक़ुल ऐं आल बसीरत जहिड़ी सीरत तहिड़ी सूरत इल्म अक़ुल ऐं आल बसीरत छाप जे हिते शमसो कमर आगे सारी दुनिया में पखरियो न बरवयो सुहणो सजणो सई पीर मिली केड़ा गुण गायो भलायो था भायो केड़ा गुण गायो भलायो था भायो इन दजाली तोरा दर आगे सारी दुनिया में पखरियो न बरवयो सुहणो सजणो सई पीर मिली। अल्लाह करे त असांखे इहा तौफ़ीक़ मिले। पाण अचो पंहिंजे बचड़नि खे वठी अचो अल्लाह जे वलीअ जी महफ़िल में अची दुआ घुरंदो तव्हांजो सभई तकलीफ़ूं ख़त्म थी वेंदी।
तो खुदा जी रहमत जो वस्कार होंदो आ। कई अल्लाह जा वली अहलुल्लाह अहले इल्म साहिबे दिल साहिबे जिक्र वे मानो कट्ठे थन था हथला खजन था रहमत इलाही जो जोश होंदो आ। जिथे खुदा जी वलियन जा त कबूल थी विंदा उते तो मुंजा बेड़ा पार थी विंदा। दुआ के अल्लाह तां के यो हाल बतमामो कमाल नसीब फरमाए। इन गोठ वारन दोस्तन जिन अहबाबन यजीम शान महफिल सजाई दुआ है दिल सा अल्लाह ताला उनके खैर के कबूल फरमाए। उनके माल में इज्जत में आबरू में बच्चन में बरकत रहमत अता फरमाए। जे दोस्त की बीमारी ला चयो अल्लाह ताला उनके शिफाए कामिला अजला अता फरमाए। रब सबनी जा बेड़ा पार फरमाए। व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फरिश्तों की सलामी देने की नूरानी सूरत पे लाखों सलाम मुस्तफा पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत पे लाखों अरे जिसने हक करबला में अदा कर दिया अपने नाना का वादा वफा कर दिया घर का घर अपना सारा सुपरे खुदा कर दिया उस हुसैन बिन हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने खो सलाम समय बज़ में हिदायत पे लाखों सर सजने साईं को मौला सलामत रखे मेरे मुर्शिद को मौला सलामत रखे सोहना साईं की अज़मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने पे लाखों सलाम साडी हाज़िरी आका कबूल कर लई तेनू तेरे गुलामां दा वास्ता है जिन्ना कारा चू साडे लई उन्हां नूरानी कारां दा वास्ता है तेनू हसन हुसैन दा वास्ता है तेनू साईं सज्जन दा वास्ता। रब्बे करीम ने पाक महफिल के पंज बारगाह मंजूर व मकबूल फरमा। जेके दोस्त अहबाब दूर नज़दीक खां हिते आया या अल्लाह संजो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी बारगाह मक़बूल मंज़ूर फरमा। हिन अहबाबनि ख़ैर ख़ैरातूं ख़र्च कया मौला उन्हनि जे ख़र्च के ख़ैरात के पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमा। हिन ॻोठ जे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। बीमारनि मरीज़नि के शिफ़ाए कामिला अजल अता फरमा। इलाहुल आलमीन जेके मक़रूज़नि के कर्ज़ खां ख़लासी अता फरमा। इलाहुल आलमीन जेके बे औलाद उन्हनि खे नेक साल नरीना औलाद अता फरमा। औलाद वारनि जे औलाद के नेक फरमान बरदार बना। इलाहुल आलमीन असां सभिनी के पंहिंजे बे अम्मा जो क़द्र करण जी तौफ़ीक़ अता फरमा। रब्बे करीम पंहिंजे हबीब पाक साहिबुल्लाह के सदके असांजे सीननि में पंहिंजे हबीब किबरिया जो ख़ासि रहमत वारो नूर पैदा फरमा। इलाहुल आलमीन असां के अफ़ो दरगुज़र जो जज़्बो अता फरमा। माफ़ करण जो जज़्बो अता फरमा। पंहिंजी राह में ख़र्च करण जी तौफ़ीक़ अता फरमा। रब्बे करीम असांजे हाल जे मथां रहम फरमा। असांजे ज़ाहिर जी इस्लाह फरमा असांजे बातिन जी इस्लाह फरमा। रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम।
अल्लाहुम्मा अग़फ़िर मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात वलिमन हक़्क़ुन अलैना व अला साइरिल मुस्लिमीन अजमईन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या